वेलकम बैक नाज़रीन। अहम ख़बर आहे अपडेट कंदालू त सन में इंडस हाईवे ते मुसाफ़िर कोच कल्टी थी पई आहे, जंहिंजे नतीजे में एक औरत फौत थी वई आहे ऐं 20 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया आहिनि। बिल्कुल नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर अवां ताईं पहुचाई पिया सनमा, जिते इंडस हाईवे ते मुसाफ़िर कोच कल्टी थी आहे। नतीजे में एक औरत फौत थी वई, जॾहिं त 20 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं सनमा सागर सोलंगी खां। जी सागर, छा अपडेट्स आहिनि, आगाह कजो। जी मांझंद वेझो इंडस हाईवे रोड ते तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच ते कल्टी थी पई, जंहिंजे नतीजे में हिकु औरत फौत जॾहिं 30 मुसाफ़िर सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहिनि। मां नाज़रीन खे ॿुधाईंदो हलां त मांझंद भरिसां इंडस हाईवे रोड ते टोड़ी फाटक वटि लाड़काने खां कराची तरफ़ वेंदड़ तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच गॾहिं गाॾे खे बचाईंदे कल्टी थी पई, जंहिंजे नतीजे में 18 वरनि जी आसिया धी बशीर अहमद अबड़ो छॾे ते फौत थी वई, जॾहिं त औरतुनि ॿारनि समेत 30 मुसाफ़िर सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिनमें मसमात ज़रीना कलोड़ो, अब्दुल जब्बार शेख, मसमात अख्तियार बेगम, मसमात अमीरा चन्ना, ज़ाहिदा चन्ना, मसमात शाज़िया अबड़ो, दाशान अबड़ो, मसमात मुमताज़ अबड़ो, 11 वरनि जे ज़हीर अबड़ो, हसीना अबड़ो, निसारा मेतलो, मसमात हूर खातून जी चन्ना, जॾहिं त 3 वरनि जी आमना हुसैन बख्श चन्ना, आसिफ अबड़ो, राबिया कोरी, अकीरा कलोड़ो, अरबाब कलोड़ो, प्यास कलोड़ो शामिल आहिनि। जॾहिं मुसाफ़िर कोच कल्टी थियण ते औरतुनि ऐं ॿारनि में कीहाट पइजी विया। ज़ख़्मियुनि खे राह वठी वेंदड़ मुसाफ़िरनि पंहिंजी ख़ानगी गाॾियुनि में सिरका अस्पताल मांझंद पहुचायो, जिते इमरजेंसी लागू कई वई, पर अस्पताल में तिबी इमदाद खां सवाइ वधीक इलाज जूं सहूलियतूं न हुजण जे करे ज़ख़्मी अस्पताल में तड़पंदा रहिया, जंहिंखां पोइ ख़ानगी गाॾियूं घुराए समूरनि ज़ख़्मियुनि खे लिम्स जामचोरो ऐं सिविल अस्पताल हैदराबाद ॾांहुं मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त ज़ख़्मियुनि मां 5 मुसाफ़िरनि जी हालत गंभीर जोगी ॿुधाई थी वञे। ठीक है सागर, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।